तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। कुझु हाल सही नथा करे सघूं, जेको टाइम गुज़री वियो असां हाल ते ॻाल्हाए सघूं था, मुस्तक़बिल ते ॻाल्हाए सघूं था। ऐं अलाह ताला असांखे बि हिमत हौसलो ॾींदो। असांजी क़यादत बि इंशा अलाह ताला तारीख़ रखे थी। हिकु ॾींहं जी, हिकु महीने जी, हिकु साल जी ॻाल्हि कोन्हे, हीअ नस्लुनि जी ॻाल्हि आहे। सूर्य खां वठी जीअं जीअं उन्हनि धरती जे लाइ, हिन इलाइक़े जे लाइ, हिन वतन जे लाइ जेके उन क़ुर्बानियूं ॾींदा आया नस्ल दर नस्ल, उहो अञा ताईं उन्हनि जो सिलसिलो बरक़रार आहे। ऐं इंशा अलाह ताला हिन महिल बि तव्हां ॾिसंदव न त सिंध में तव्हांखे सिर्फ़ु ख़ानदान, सिर्फ़ु सूर्य जो औलाद नज़र ईंदी, बाक़ी सॼी हर शइ लेटी पई आहे। जीअं पोइ कणकनि में जॾहिं फसल तयारु थी वेंदी आहे त यकदमि अचे थो, जॾहिं तूफ़ान अचे थो सॼी कणक लेटी वेंदी आहे न। असां आहियूं बुराड़ी जा माण्हू, ज़िमीदार माण्हू आहियूं, असां त ॻाल्हि उहा कंदासीं। ईअं ख़ुदा जो कसम जो सिंध लेटियो पियो आहे, ख़ाली बीठा आहिनि त नरवार सूर्य पासे जी औलाद बीठी आहे। ऐं इंशा अलाह ताला असां हुनजा पोइ लॻायूं, असां पोइ ते हटंदा रहंदा आहियूं। ऐं तव्हां इंशा अलाह ताला ॾिसंदो, तव्हां सां असांजो कंटेक्ट थींदो रहंदो। इंशा अलाह ताला तव्हांखे तकलीफ़ ॾींदा रहंदासीं, तव्हां बि ॾींदासीं जेके इशूज़ हूंदा। छो त मेन पिलर जेको आहे मीडिया वॾी ताक़त रखे। मीडिया खां बग़ैर असां जेतिरी बि जदोजहद कयूं, सभु दोस्त वेठा आहियूं, असांजो कारगर न आहे। देश ताईं असां मीडिया असांजे साण ताउन न करे, मीडिया असांजी मदद सां न करे, ऐं हे फ़र्ज़ु मीडिया ते बि लागू थिए थो। ऐं तव्हां माशाअल्लाह सभु जेको पढ़ियल लिखियल आहियो मीडिया दोस्त, तव्हां हिन शइ खे हाईलाइट कयो था पिया, ॿुधायो था पिया बदमनी जूं शयूं। हाणे ॾिसो थाणा जेके न उन्हनि जी ॿोलियूं लॻनि थियूं पियूं, चौकियुनि जी ॿोलियूं लॻनि थियूं पियूं। सिहत जो ॾिसो को हाल कोन्हे। तव्हां तालीम ते ॾिसो त हाणे जेको आहे नंढा मेडिकल जा टेस्ट आहिनि 50-50 हज़ार घुरनि था पिया। 1.5 करोड़ ते जेको आहे तव्हांखे जेको आहे टीमो मिले थो, 40 लख ते जेको आहे इंस्पेक्टर मिले थो, 20 लख ते सिपाही मिले थो, 12 लख ते तव्हांखे एतिरा रेट मंडी खोले छॾी अथनि, तबाही थी वई आहे, सॼा सिस्टम तबाह करे छॾिया अथनि। ऐं हिन महिल जे हिन जे ख़िलाफ़ु रजिस्ट जेका आहे कई आहे त उहो जेको आहे मुस्लिम लीग फंक्शनल पीर साईं पघारो, साईं यूनुस साईं बाबा ऐं साईं इस्माइल साईं जेको असांजे ज़िले जी हाणे उन्हनि खे क़यादत मिली आहे। ऐं उन्हनि बाक़ाइदा तौर ते सॼे सिंध में तव्हांखे सिर्फ़ु हिन महिल ज़िले ख़ैरपुर में असर नज़र अचे थी पई त तव्हांखे हिकिड़ी तंज़ीम साज़ी जे पासे हिकिड़ो ॾिसो न, हिकु सियासी कमु आहे। हीअ सियासी जेका तरीक़े सां हिनखे तंज़ीम साज़ी करणु, यूनियन कौंसल जे लेवल खां वठी तालकनि ते, पोइ ज़िलनि ते, इंशा अलाह ताला तव्हांखे असां तकलीफ़ ॾींदा रहंदासीं। तव्हां शिकिलूं असांजी तो हाणे बार बार तव्हांखे ॾिसणियूं पवंदियूं, जीअं बि आहियूं थोरा मुड़ा प्रधान तव्हांखे नज़र ईंदासीं इंशा अलाह ताला, फील्ड में तव्हांखे नज़र ईंदासीं। तव्हांजो ताउन असांखे खपंदो लाज़मी, तव्हांजी दोस्तनि वॾी महिरबानी, तव्हां सां ताउन इंशा अलाह।